सखर खां ख़बर शामिल कजे थी। सिंध में 15 साल हुकूमत कंदड़ पार्टी सिंध खे सिर्फ़ करप्शन जे बाज़ार खां सवा कुझु नाहे ॾेई सघी। जेकॾहिं मुल्क में अवामी हुकूमत आई त मुल्क सिधे ट्रैक ते हली सघे थो। सियासी समाजी अॻवान सरदार इलाही बख़्श अनिल भट्टी पंहिंजी रहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त चूंडनि जो ऐलान थियण सां जेके सियासतदान आहिनि उन्हनि यकी कमकार कराया कोन्हनि। हाणे वरी इलेक्शन जो अनाउंस थी आहे त तकड़ में जेको आहे उन्हनि सॼा कम खणी ॾिना आहिनि। ॾिना बि अहिड़नि ग़ैर ज़िम्मेवार ऐं ना तजुर्बेकार ठेकेदारनि खे त जेके पंहिंजा हिननि जा मुंशी आहिनि। जिते बि त सॼो सखर खोटिरियो पियो आहे, किथे पाणी बीठो आहे, किथे कचिरो पियो आहे ऐं किथे पाइप पिया आहिनि। मक़सदु आहे त सखर जो को साबित अहिड़ो रोड न आहे जेको खोटिरियल न आहे। हिकदमि सॼो सखर हिननि खोटिरे करे बग़ैर प्लानिंग जे ऐं हिननि ईअं ॾेई छॾियो आहे ग़ैर ज़िम्मेदार ऐं ना तजुर्बेकार माण्हुनि खे। माण्हुनि आम आवाम जी हिननि खे तकलीफ़ जो कोई ख़्यालु ई कोन्हे। माण्हू एॾा वीचारा परेशान आहिनि, गटर खुलिया पिया आहिनि, खॾा लॻा पिया आहिनि, माण्हू अचनि था स्कूल निकिरनि था, ॿार किरनि था। कंहिं महिल ॾिस त हुन में ॿकरी पई आहे, कंहिं महिल ॾिसो त हुन में गऊं पई आहे, कंहिं महिल ॾिसो त को मोटरसाइकिल वारो किरियो पियो आहे। अलाए छा मक़सदु आहे। जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उन्हनि में तव्हां वञो त वीरानी लॻी पई आहे। उहे ई डॉक्टर वरी जंहिं महिल पंहिंजी प्राइवेट क्लिनिक ते अचनि था त उन्हनि वटि उते ज़बरदस्तु रौनक आहे, माण्हू आहिनि, रश आहे। इन्हनि खे केरु कंट्रोल कंदो? बाबा जेको सरकारी डॉक्टर आहे उनखे तव्हां पाबंदी हणो न त उहो पंहिंजी प्राइवेट क्लिनिक न हलाए। जेको हिकिड़े सहाफ़ी ते मिसाल थो ॾियां मां, त हिकिड़े सहाफ़ी ते त तव्हां पाबंदी हणो था त बाबा सरकारी मुलाज़िम जेको आहे उहो सहाफ़ी नथो थी सघे। सहाफ़ी जेको आहे उहो सरकारी मुलाज़िम नथो थी सघे। तव्हां हिकिड़ो डॉक्टर आहे जेको सरकारी डॉक्टर आहे, उहो जेकॾहिं तव्हां प्राइवेट क्लिनिक पंहिंजी हलाईंदो त उहो कीअं चाहींदो त मां 10 रुपए में हिकिड़े मरीज़ खे ॾिसां ऐं उनखे जेको आहे शफ़ायाब कयां। उहो त चाहींदो त मूं वटि अचे, जेको आहे शाम जो 1000 रुपये वठांसि ऐं दवाऊं बि लिखी ॾियांसि पंहिंजे मेडिकल स्टोर जूं। रेवेन्यू जी हालत इहा आहे त माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हिकिड़ो को फार्म कढाइणो आहे त उहो कहिड़ो बि तव्हांजो डिपार्टमेंट आहे, पुलिस ॾिसो फ़रियादी आज़ादु गुमदाता, फ़रियादी परेशान आहिनि ऐं जवाबदार आज़ादु गुमदाता वतन। कहिड़ो बि डिपार्टमेंट आहे, सवाइ पैसे जे तव्हांजे कोई कमु थिए अथो किथे बि? आम माण्हू ग़रीब माण्हू सां त हालत आहे, वीचारा मिसकिन रोई रोई असां वटि ईंदा आहिनि, हिते अची करे दाऊं ॾींदा आहिनि त असां बि परेशान थी वेंदा आहियूं त यार हिननि जो छा कजे, हिननि माण्हुनि सां कीअं जेको आहे हिननि खे रिलीफ ॾिजे। छो जो हर पासे इहा ई हालत लॻी पई आहे। जेकॾहिं पैसा खणी वञो त तव्हांजो कमु थींदो, पैसा न हूंदा त तव्हांजो कमु न थींदो। त वापडा खे आम माण्हुनि ते FIR कराइण जो अख़्तियार ई न आहे। तंहिंजे बावजूद बि माण्हुनि ते वीचारनि ते FIR कराइनि था। इहा करप्शन एतिरा साल या कंहिं कराई? इन्हनि वापडा वारनि कराई न, इन जे थ्रू थी। तंहिंजे करे उनखां पोइ हाणे वरी उन्हनि माण्हुनि ते तव्हां जेको आहे FIR था करायो। पर छड़ो बिजली न, गैस जी बि हालत ॾिसो। सखर में त ख़ासि करे सॼो ॾींहुं गैस न आहे। माण्हू वीचारा एतिरा परेशान आहिनि। सुबुह साण नाश्ते जे लाइ जेकॾहिं को कलाक सवा गैस अचे थी त वरी मंझंदि जी मानी महिल ॿार जंहिं महिल स्कूल खां वापसि अचनि था त वरी माण्हू परेशान आहिनि त हाणे हिननि जे लाइ असां मानी कीअं पचाइणु आहे। आम माण्हूअ जो मसइलो हल करण लाइ तयारु न आहे। तव्हां ॾिसो हुननि जा मसइला जेके 30 साल अॻु में हूंदा, अॼु बि उहे ई हूंदा। तव्हां सखर ॾिसो न, सखर जा 30 साल अॻु में इहो ई ड्रेनेज जो सिस्टम 30 साल अॻु में बि हुयो, नाकारा हुयो ऐं हाणे बि इहो नाकारा आहे। वाटर सप्लाई असां दरिया जे मथां वेठा आहियूं त असांखे वाटर सप्लाई जो पाणी न आहे साफ़ सखर वारनि खे पीअण जो। में इन्हनि जो ई कयल आहे, इहो ड्रेनेज जो बि, इहो वाटर सप्लाई जो बि। वरी इहे ॿीहर हुकूमत ईंदी आहे, वरी पंहिंजो ई कमु उनखे जेको आहे रिजेक्ट करे वरी नए सिरे सां इहे स्कीमूं खणी ईंदा आहिनि। वरी अची उन जे ई मथां वरी पहिरियों वधीक करप्शन करे ऐं उन में वरी नए सिरे सां इहो ई साॻियो ई कमु कंदा।